अरे नंदोद मुखे अलाए छा थो थिए। हाजी तू असां पी पुटनि जे कॾहिं ईअं थो भॻो अचे जे चूज़ो खंगारे थे। हाणे मूंखे ॻाल्हि त ॿुधाए, वाजूर फ़क़ीर खे जो फ़ैसिलो तो ॾी इन में असांजो कारो मुंहुं थियल आहे? अरे नयो मुंहिंजो छो मुंहुं थियल आहे? हाजी पहिरा कम करन छॾे रे न, छो असांखे ख्वार कयो अथई? अरे हाजी लकुड़ माना हड़ ऐं खण पुट औरत मांजी कमज़ोरी आहे। औरत जे पुठियां कुत्ते वारियूं न हुअण मुंहिंजी मजबूरी आहे। अरे अरे इन ही मजबूरी तोखे मोचड़ा हणाया। अरे कुराड़ा कारड़ा तितर मां वॾो बेनफ़्सो आहियां। बाबा मुंहिंजो न को ओही आहे न को वाही आहे। जेका मुंहिंजी हुई न उन मूंखे मंडो गॾो सम्झी रोड ते उछले छॾियो। आस्ते आस्ते तरक़ी कयमि, पर यार मीटर हणाए न सघुसि। बसि मिड़े कुंढिन कड़नि ते गुज़ारो। हिन दौर में कुंटी तोरी पोइ त पकड़जी थो पई न, पोइ वरी परे रोट पिया था पवनि। अरे तॾहिं त चवां थो न त डायरेक्ट मीटर हणाया। इन कम में मुंहिंजी हेल्प कयो, हेल्प। कुंढिन बाबा मूंखे वॾो नुक़सान आहे। सामान सभु सड़ियो था वञनि। ओचितो शॉर्टेज थी जॻह शॉर्टेज पिछो टिशू बि थी पए। असां तुंहिंजी पूरी मदद कंदासीं। अलू पुट। जी बाबा पूरा ओ मुझे मतलब आहे। जी बाबा कारा पुट अॼु खां वठी तुंहिंजी ड्यूटी आहे। गिटियूं ॻोल्ह ॻोठ जूं, पाड़ो ॻोल्ह, जाते काथे ॻोल्ह, हिन मुहांडे जिते बि तोखे का पोड़ी सोड़ी नज़र अचे अची मूंखे ॿुधाए। बाबा हाजी जे मुहांडे ॻोल्हियूं त सही, पर न्याणी निकिरी पई या भेण निकिरी पई पोइ। अरे मुंहिंजो मतिलबु आहे त हिन जे उमिरि जी का कुराड़ी ॻोल्ह त हिनखे पढ़ायूं जान छुटे। अरे अहिड़ी बि का जनहर न घुरजो जो शादीअ वारी राति 32 जे ॿाहिरि पएसि मुंहिंजे कुखनि खे नुक़सान पहुचाए। चङी भली वठंदे त पैसा बि ख़र्च करणा पवंदई हाजी। हा जो ख़र्च मां पाण कंदुसि। हा इहो त तो वटि ज़हर में कमायल पैसा घणा आहिनि। अरे बाबे जे ज़हर मां पैसा कमाया। इहो केमिकल वारो खीरु जेको माण्हुनि जे तूं ओझ में थो माणी, इहो ज़हर न आहे त ॿियो छा आहे? हाणे अरे टुकड़ू करे मूं मां पी पुटु जान था छॾायो। इन केमिकल वारे कम में ॿई जो मूं सां गॾु आहियो। हा ये घोट वापसि था पोइ हिननि देगड़नि में जान था छॾायो। सुख कयो पुट, मूं सुख कयो। ब्लैकमेल था कयो मूंखे। हा सही थो चए। हा हाणे छॾियो ने 13 किस्तुनि वारी सीरियल खे। मुंहिंजी शादीअ जो सोप सीरियल लिखो। इहे न थिए 2 किस्तुनि में मुंहिंजो कमु ई लाहे छॾियो, वाइंड अप करे छॾियो मुंहिंजो। हाजी असां तोखे अहिड़ी ज़ाल पढ़ाईंदासीं उहा 1000 किस्तुनि जी सम्झ त सोप सीरियल हूंदी। त पोइ ठीकु आहे, मां ड्रामे मां वाइंड अप कोन कर, असुल गंद कोन कंदी। के करे त मूंखे परणाईंदव पिया। ठीकु हाजी लकुड़ वारा आई खड़। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।